भई चओ झूलेलाल साईं जी हीअ जानकारी ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइणु खपे। हीअ जानकारी ॿुधण वारे ते ऐं ॿुधाइण वारे ते झूलेलाल साईं जी कृपा पवंदी। 26 सवाल जो सही जवाब आहे सी। सिंधू नदीअ जे किनारे ते वञी साईं झूलेलाल उभरियल कुंवरनि खे दरिया जे जीवन खे ॾिना। सवाल 27 झूलेलाल साईं कुंवरनि जो भरियल थाल जे बदिरां पंहिंजी माता खे छा ॾिनो? ए चांदीअ जा सिक्कनि सां भरियल थाल, बी मिठाईअ सां भरियल थाल, सी पैसनि सां भरियल थाल, डी ख़ाली थाल। 28 सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।